बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डॉक्टर गुलाम मुस्तफा सोलंकी साहब, कुर्बान नबी साहब, फादर सुंदर हयात को डॉक्टर मोहम्मद यूसुफ नसीम मीसा अख्तर दरबारी साहब, अमर इकबाल सेशन का मोहतरम मेहमान गिरामी के सामने बिठाएं। जो सेशन थी वो पर शायद जरूरी हो एक करें अलग एक तो करें मुझे समझो नहीं तो ये शायद प्राइम मिनिस्टर साहब प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान साहब सॼे जलसे में हिकिड़ो ख़ूबसूरत तवील ज़रूर थी वियो पर जंहिं शइ जी कमी आहे उहे आहिनि ॿार जिन जे लाइ लिखियो वियो ॿार बणो। त पहिरीं त नज़र अंदाज़ी थी वई उहे ॿार ज़रूरु मौजूदु आहिनि जंहिं असांखे ख़ुशामदीद चयो, तमामु सुहिणो रक़्स पेश कयो, असां उनजो मज़ो बि वरितो पर असां कंजूस एतिरा हुयासीं जो उनखे उहो दाग़ न ॾेई सघियासीं जेको हुन दाग़ लहिणो हुजे। मुश्किलुनि सां ईअं करे दाग़ लॻाईसीं ऐं उन में ॿ ॿार मूंखे तमामु सुठा लॻा पढ़ाया हिकिड़ो वेठो आहे तमामु सुहिणो डांस पियो कयो। हुनजे जिस्म में हिकिड़ी कुदरती तरह सां हिकिड़ी फ्लैक्सिबिलिटी रिदम थींदो आहे ॿार ऐं केरु बि डांस करे उनमें कुदरती हिकिड़ो रिदम हूंदो आहे। हिकिड़ो ॿार ऐं हिकिड़ी लकड़ी मुंहिंजे साम्हूं वेठी आहे, ख़ूबसूरत डांस कयूं। सो चवण जो मतिलबु इहो आहे त अॼु जी हुन तक़रीब जा इलाही पहलू आहिनि ऐं मूंखे नथो सम्झ में अचे मां छा पे ॻाल्हाईंदसि छा पे न ॻाल्हाईंदसि। मां नोट्स वठंदी पिया आयसि, घणा दफ़े लिखती हुयसि तॾहिं बि सोचींदी पिया आयसि त छा ॻाल्हाए सघिजे थो। किताब मुंहिंजा पढ़ियल ॿुधल बि आहिनि। इहा सोच त ॿाराणो अदब तख़लीक़ कजे ऐं ॿाराणो अदब ज़रूरी आहे ऐं ॿारनि खे असां कीअं पाण सां वठी हलूं, उन्हनि खे कहानियुनि जे ज़रिए, ड्रामनि जे ज़रिए कहिड़े नमूने सां ज़िंदगीअ जे अॻिते सफ़र जे लाइ तयारु कजे। मां सोचियो पिए त जॾहिं मुंहिंजा ॿार थिया असां त नंढे हूंदे अलाए कीअं पढ़ियासीं, कीअं वॾा थियासीं, छा ॾिठोसीं, पर हिकिड़ी शइ यकीननि हुई त ॿारड़ीअ में पैदा थियण सां थोरो ई अरसो रहणु थियो हुते पोइ हैदराबाद में त घर जो माहौल तव्हां ते वॾो असरु छॾे थो। अॼु सुबुह सां खिलजो न पर मां पली खाई आयसि चांवरनि जी मानी, कल्ह राति जी पकल हुई, सुबुह सां सेके खाई। इहा हिकिड़ी वॾी शइ आहे जंहिंखे माण्हू नथो मिस करणु चाहे। सो अकबर पई खाधी मूंखे पई चई खा खा खाए पियो चए थो पर नॉनवेज यादि पिया आयो न राति खां वठी सो खा। मूंखे नॉनवेज छो पियो यादि आयो छो त नंढे हूंदे सियारे में सीउ ॾाढो हो थिए, सियारे में असां चुल्हि जे चुल्हारी विहंदा हुआसीं ऐं गोले जी रोशनीअ में ऐं हेठि जेका चुल्हि हुई उन में काठियूं ॿरंदियूं हुयूं। मुंहिंजी वॾी भेण आपा सकीना असांखे कहाणी पढ़ी ॿुधाईंदी। मां असांजे पाड़े जा ॿार गफ़ार जेको आहे हुनजा भाउर भेणूं ऐं मुंहिंजा मासात असां चुल्हि जी चुल्हारी वेहंदासीं ऐं आपा असांखे कहाणी पढ़ी ॿुधाईंदी। अलाए कहिड़ा किसा हूंदा, मुमताज़, तमसाज़, अलादीन जो चिराग, ॾीओ वग़ैरह वग़ैरह, पर कहाणियूं ॿुधी वेंदियूं। अहिड़े ई नमूने सां ॿी शइ जेका मुंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो आहे ऐं कॾहिं नथी विसारे सघां उहे हैदराबाद में जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त मुंहिंजो बाबा जॾहिं ईंदो हो स्कूल मां, मुंहिंजो बाबा मां
मास्तर हुयो त अख़बार खणी ईंदो पाण सां। जॾहिं अख़बार खणी ईंदो त मां ऐं मुंहिंजी मूंखां वॾी जेका भेण लहर असां ॾाकण ते बीह रहंदा हुआसीं त अख़बार ते बाबा खां केरु खसींदो, सो जेको ज़ोर हुयो सो खसे ॾींदो हो ऐं पोइ जहिड़ो थींदो हो त मां पढ़ां या मूं पढ़े। पर इहा इब्तिदा हुई असांजे शऊर जी, सोच जी ऐं पढ़ण सां मुहबत जी। बाबा ॿिया किताब बि वठी ईंदो, असांखे जॻह ख़र्ची मिलंदी हुई, मां उहा बचाए किताब वठी ईंदी हुअसि। अॼु बि मुंहिंजी लाइब्रेरीअ में शायदि उहे किताब मौजूदु हुजनि जेके मां पंहिंजे पैसनि सां वरिता ऐं उन्हनि खे मां नालो लिखंदी रही आहियां। ॿी जेका अहम शइ हुई उहा इहा त जॾहिं मूंखे पंहिंजा ॿार पैदा थिया, राफ़े दुनिया में आयो हूंदो त मां उनजे लाइ किताब वठणु शुरू कया ऐं उनजे नाले सां मां रखंदी हुयसि त इहे मुंहिंजा ॿार वॾो थींदो इहे किताब पढ़ंदो। अॼु उहे किताब राफ़े जूं नंढड़ी उनजे हथनि में बि अचनि था, उहे ॾिसनि थियूं, पढ़नि थियूं। अंग्रेज़ी में हुआ encyclopedias especially I got for my son, अॼु मुंहिंजी छोकिरी पैदा थी वई। सो तव्हां बिल्कुलु सही चयो त किताब ख़तमु न थींदो, टेक्नोलॉजी बदिलिजे पई। असां टेक्नोलॉजी सां गॾु हलंदासीं त शायदि कुझु भले पवंदो, पर जेकॾहिं टेक्नोलॉजी बि असां नथा पंहिंजी कयूं त पढ़ण खां मां छा पिया, कुझु बि सिखण खां असां आरी आहियूं। हाणे सॼे माहौल में असां बीठे पिया आहियूं, हिकु पाण खां सुवाल पुछंदो आहे छा थींदो, छा करणु खपे, हुन छो न कयो, मूंखे करणु खपंदो या न करणु खपंदो, हुनखे त ज़रूरु करणु खपंदो। पर हिते जेको अॼु जो मिसाल आहे उहो बहितरीनु इन करे आहे त न डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा कंहिं माण्हू जो आसरो कयो त न ई वरी क़ुर्बान बणगी, हुननि पंहिंजे लेखे हिकिड़ी कंहिं तसवुर या ज़रूरत या ख़्वाहिश उनखे हिकिड़ो अमली तरह सां कमु करे ॾेखारियो। जंहिंखे इल्म सां मुहबत आहे ऐं ॿारनि सां उन ॿारनि जो अदब तकलीफ़ कयो या तर्जुमो कयो ऐं जंहिं वटि इहा ॻाल्हि हुई त हू माण्हुनि ताईं पहुचाए उहो हुननि खे पब्लिश कयो। सो इहे ॿ माण्हू हिकिड़े इदारे जी हैसियत अख़्तियार करे विया आहिनि ऐं जेके इदारा आहिनि उहे छा था कनि, उन्हनि ते कहिड़ो तबसरो कयूं, बेकार आहे कुझु बि चवनि, छो त खामख़ा तकलीफ़ ई थींदी। पर हिकिड़ो रुॻो मां इहो कमु ॾेखारणु थी चाहियां त इदारो चाहे घणो कुझु करे सघे थो। मां पाण सां कुझु किताब खणी आई हुअसि, हिकु मां तव्हांखे ॾेई ईंदसि, मां तव्हांखे ॾेई ईंदसि। जॾहिं मां सेक्रेटरी हुयसि कल्चर डिपार्टमेंट जी त हिकिड़ी सॼी सीरीज़ मां छपाई ऐं उन में 15 शख़्सियतूं हुयूं ऐं उनजो नालो हुयो सिंध जा सपूत। ऐं उन्हनि शख़्सियतुनि में शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई, सचिन सरमस्त, शाह इनायत शहीद, मिर्ज़ा खलीज बेग, जनरल होश मोहम्मद शीदी, दूल्हा दरिया खान, मखदूम बिलावल, हैदर बख्श जतोई, मौलाना उबैदुल्लाह सिंधी, दीन मोहम्मद वफ़ाई, अल्लामा आय गाज़ी, कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना, अल्लामा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो, के हिसामुद्दीन राशिदी ऐं ज़ुल्फ़िकार भुट्टो। ये 15 उनमें मुझे हिकिड़ो ख़्वाहिश भी हुई ऐं मां जॾहिं छपरायो पे त मुंहिंजो त इहे किताब लिखंदो के मुंहिंजे लाइ उहो अहम हुई ॻाल्हि। हिते इहो बि ज़िक्र थियो त जेके आम तरह सां राइटर्स आहिनि उहे चवनि था त असां ईअं न उहो सम्झूं त ॿारनि जो अदब था तकलीफ़ कनि, असां नंढा थी वेंदासीं। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हुई त उन ज़माने जो जेको वॾो अदब अदीब हुजे, पढ़ियल लिखियल माण्हू हुजे, हीअ किताब उन्हनि खां छपराए, उन्हनि खां लिखाए।
छो लिखायो त जेकॾहिं डॉक्टर शाहनवाज़ सोखर जंहिं PhD कई हिदायत ते उहो ॿारनि जे लाइ छा थो लिखे पियो ही हैज़ टू कंसाइज़ तमामु हुनखे चूंड करे तमामु सवली ॿोलीअ में ॿारनि जे लाइ लिखिणो आहे ऐं सवली ॿोलीअ में लिखणु सभिनी खां वधीक मुश्किल आहे आसान ज़बान ॻोल्हे ऐं तव्हां ॿारनि खे सम्झाइण जे लाइ का शइ लिखो उहो बिल्कुलु सवली कोन्हे सो ही किताब उन ख़्याल सां छपाया विया त इन में तव्हांखे असलम संदीलो मिलंदो नसीर एजाज़ ग़ुलाम मोहम्मद लाखो हिन महिल ही इज़ हिस्टोरियन अहिड़ी तरह सां मेमन गुलाम मुस्तफ़ा अहिड़ी तरह सां गोहरलाल भुट्टो ऐं सराजुल मेमन तहमीला मेमन इन्हनि सभिनी खां मां लिखाया तव्हां वॾा माण्हू आहियो वॾा राइटर्स आहियो मुंहिंजे ॿारनि जे लाइ तव्हां किताब ऐं हुननि इहे लिखिया उन खां पोइ हिकिड़ी सीरीज़ बि मां छपाई हुई जेका लिखी हुई अली मुर्तज़ा धारी जो प्रोफेसर यूनिवर्सिटी जो ऐं उनखे बि हिकिड़ो जुनून आहे त ॿारनि जे लाइ कमु कजे ऐं उन में बि तक़रीबन 16 टाइटल्स हुआ हवा धरती बिजली ज़ोर मामूल गर्मी रोशनी जानदार शयूं जंहिंमें जानवर माण्हू बूटा मक़नातीनियस आवाज़ पानी जानवर सदन बच्चा खला इंसान सालू की ज़िंदगी एटम This is 16 volumes. असां ट्रेजेडी छा थी ट्रेजेडी इहा आहे असांजी असां माण्हुनि जूं 5,000 कापियूं इन करे छपरायूं हुयूं तो सेक्रेटरी रोज़ लटकी वेंदा आहिनि ॿियो ऑफिसर ईंदो आहे उहो हुननि खे ऑन करे न करे उहो कोन छपराईंदो ॿीहर इन करे 5,000 कापियूं हुजनि मार्केट कयो उन्हनि पहिरियों कमु इहो कयो त सभु जेतिरा स्कूल जिते पहुच थी पई सघे सभिनी स्कूलनि खे सॼो सेट मोकिलियो मां बापा जी लाइब्रेरी में रखो ऐं मूंखे इहा ख़बर आहे त हिते लाइब्रेरी न हूंदी असां वटि कॉन्सेप्ट ई कोन्हे लाइब्रेरी जो स्कूलनि में लाइब्रेरीअ जो कॉन्सेप्ट ई कोन्हे पोइ हाणे उहो मास्तर हेडमास्टर पंहिंजे घर खणी वियो उछले छॾे किथे किताब दफ़न थी विया छा बि थी विया पर मुंहिंजे दिलि खे इहा तस्कीन थी त आई डिड माय ड्यूटी त मार्केटिंग बि सही कोन थी यू नीड टू मार्केट योर प्रोडक्ट असां इहो कोन सिखिया तव्हांखे मार्केटिंग करणु खपे पंहिंजी शयुनि खे मार्केट कयो आणियो मैदान में माण्हुनि खे ॿुधायो त इहा शइ असां वटि आहे असां वटि ईअं न आहे त कमु नथो थिए ॾाढा कमु नथा कनि कल्चर डिपार्टमेंट जा तव्हां किताब त मूंखे ॾिसो कल्ह मां पाण सां 2-3 खोखा खणी आई आहियां बिकॉज़ आई हैव टू गिव इट टू द प्रेस क्लब लाड़काणे वारनि सां उन्हनि खे मां पई मोकिलींदी आहियां किताब उन्हनि मूंखां घुरियो मुंहिंजी दोस्त नज़मा मोमेंट कैनेडा में थी रहे पई असां ॿिन्ही हुननि खे चयोसीं असांखे वठी ॾेखारियो त असांखे किताबनि जी ज़रूरत आहे असां चयो असां तव्हांखे मोकिलींदासीं सो मां चूंडींदी वेंदी आहियां किताब वठंदी वेंदी आहियां उन्हनि खे मोकिलींदी वेंदी आहियां त कल्चर डिपार्टमेंट जे जॾहिं फ़हिरिस्त मां घुराई त छा किताब न छपिया आहिनि तहक़ीक़ी किताब आहिनि